नाज़रीन हिते ॾुखोईंदड़ ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त अॻूणो सूबाई वज़ीर मंज़ूर पंवर लाॾाणो करे वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। कराची में सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर लाॾाणो करे वियो आहे। कराची खां इहा ॾुखोईंदड़ ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर लाॾाणो करे वियो आहे। कराची खां इहा ॾुखोईंदड़ ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर लाॾाणो करे वियो आहे। यह ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा आहियूं। सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर कराची में लाॾाणो करे वियो आहे। ॾुखोईंदड़ ख़बर आहे, मीर मंज़ूर ख़ान पंवर दिलि बीहण सबबि कराची जी इस्पताल में दम धणी हवाले कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। या कराची खां ॾुखोईंदड़ ख़बर शेयर कंदा हलूं। सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर लाॾाणो करे वियो आहे। दिल बीहण सबबि नाज़रीन ॿुधायो वञे पियो त मंज़ूर ख़ान पंवर कराची जी इस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर लाॾाणो करे वियो आहे। सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर लाॾाणो करे वियो आहे। ॾुखोईंदड़ ख़बर आहे, अवां सां शेयर करे आहियूं। सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर दिल बीहण सबबि कराची जी इस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची चीफ रिपोर्टर शबीर लाशारी असां सां लाइन ते मौजूदु आहे। शबीर, आगाह कजो, ॾुखोईंदड़ ख़बर आहे, छा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी बिल्कुल मंज़र इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे त सरदार मीर मंज़ूर पंवर जेको आहे उहो लाॾाणो करे वियो आहे। सरदार मीर मंज़ूर पंवर कराची में ई हुयो ऐं कराची जी ख़ानगी अस्पताल में हुनखे दिलि जी तकलीफ़ थी त हिकिड़ी ख़ानगी अस्पताल में हुनखे दाख़िल करायो, पर हू जेको आहे बची न सघियो ऐं वफ़ात करे वियो। इन हवाले सां ॿुधाए थो वञे त मीर मंज़ूर पंवर खे दिलि में तकलीफ़ थी, जंहिंजे करे हुनखे ख़ानगी अस्पताल दाख़िल कराए वियो, पर उन जेको आहे दम धणी हवाले कयो। मीर मंज़ूर पंवर जेको आबाद जी सियासत में जेको आहे अहम हैसियत रखंदड़ शख़्सियत हो ऐं उनखां अलावा ख़ासि तौर ते क़बीलाई जेके जहिड़ा ऐं तकरार आहिनि उन्हनि खे निबेरण जे हवाले सां उन्हनि जो जेके जिरगा ऐं फ़ैसिला उहे बि काफ़ी जेके आहिनि मशहूरु आहिनि ऐं इन हवाले सां उहे अहम हैसियत रखंदड़ शख़्सियत हो ऐं सियासी तौर ते बि उन हिकिड़ो पंहिंजो क़दबु हो। अॼु कराची में सरदार मीर मंज़ूर पंवर जेको आहे उहो दिलि जो दौरो पवण सबबि जेको आहे वफ़ात करे वियो आहे। मीर मंज़ूर पंवर जी तदफ़ीन जेका आहे उहा किथे थींदी, इन हवाले सां अञा ताईं उन जा जेके वारस आहिनि उन्हनि न ॿुधायो। ऐं ताज़ी हिन वक़्तु ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां पंहिंजे नाज़रीन खे ॾियूं पिया त सरदार मीर मंज़ूर पंवर जेको आहे उहो दिलि जो दौरो पवण सबबि फौत थी वियो आहे। जी, वॾी महिरबानी शबीर, आगाह करण लाइ।